Assalamu alaikum everyone. This is Abdurauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां कुझु कहाणियुनि जा मजमूआ ऐं कुझु ड्रामा आहिनि ऐं कुझु नावेल आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं, छाकाणि त हीअ लेक्चर मोस्टली सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी ऐं SST टेस्ट जे लाइ अहम आहे। जीअं पहिरियों असांजो कहाणियुनि जो मजमूओ आहे त सफ़ेद वेशी पुनल खां पोइ, त इहो जेको आहे कहाणियुनि जो मजमूओ कंहिं लिखियो आहे त उहो शेख अयाज़ साहिब जो इहो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त ए दर्द हली आ, त इहो सिराजुल हक़ साहिबु लिखियो आहे, इहो कहाणी जो मजमूओ आहे। त अहिड़े हिसाब सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा सवाल ॾींदा आहिनि त को मजमूओ मिलियलु हूंदो आहे शाइरी जो या कहाणी जो मजमूओ मिलियलु हूंदो आहे त उहो पुछंदा आहिनि त इहो छाजो मजमूओ आहे। त ॿियो असांजो टियों नंबर आहे कहाणी जो मजमूओ आब हयात, इहो ग़ुलाम रब्बानी साहिब जो मजमूओ आहे कहाणियुनि जो। चोथों आहे पशो पाशा, जमाल अबड़ो साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। पंजों जेको आहे चंड जा तमनाई, आगा सलीम साहिब जो जेको आहे कहाणी जो मजमूओ आहे। ॿियो असांजो आहे छियों पन छण ऐं चंड, आगा सलीम साहिब जो इहो कहाणी जो मजमूओ आहे। सतों असांजो आहे दिलि में दर्द हज़ार, समीरा ज़रीन साहिब जो इहो कहाणी जो मजमूओ आहे। अठों असांजो कहाणी जो मजमूओ आहे चांदीअ जूं तारूं, मेहताब महबूब साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। ही कुझु अहम कहाणियुनि जा मजमूआ आहिनि जेके असांजा SST टेस्ट ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट टेस्ट सिंधी में अची सघजनि था। असांजो नाओं आहे त दिलि जी दुनिया, इहो बि कहाणी जो मजमूओ आहे जेको अमर जलील साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे ॾहों नंबर जॾहिं मां न हूंदुसि, त इहो बि अमर जलील साहिब जो जेको आहे कहाणी जो मजमूओ आहे। 11हों नंबर असांजो आहे त काक महल, इहो बेदल मसरूर साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। 12हों आहे त गीत उञायल मोरनि जा, समीरा ज़रीन साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। 13हों नंबर आहे त चोटियों दर, जेको आहे नसीम खल साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। क्वेश्चन नंबर असांजो 14 आहे त वाटूं रातियूं ऐं रोल, इहो अब्दुल कादिर साहिब जो जेको आहे कहाणी जो मजमूओ आहे। असांजो 15हों आहे त पर खां पहिरीं, इहो जेको आहे कहाणी जो मजमूओ आहे जेको मेहताब महबूब साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे 16हों नंबर सोणा ट्रूह, ग़ुलाम कादिर साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। ऐं 17हों असांजो आहे मिठी मुराद, मेहताब महबूब साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। 18हों आहे असांजो कखपन, इहो बि अली अहमद बिरोई साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। 19हों नंबर असांजो आहे त वेंदड़ वही लहंदड़ सिज, अब्दुल गफ़ार जोणे जो साहिब जो इहो कहाणी जो मजमूओ आहे। 20हों नंबर आहे त तारीख़ जो कफ़न, अमर जलील साहिब जो आहे। मुंहिंजो ॾिस आसमान खां पुछो, अमर जलील साहिब। सिंधू मुंहिंजे साह में, इहो बि अमर जलील साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। त हीअ मोस्टली जेके अहम जेके कहाणी जा मजमूआ आहिनि जेके असांजा SST या सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी टेस्ट में अची सघजनि था, त उहे असां कुझु डिस्कस कयूं था। ॿियो असांजो आहे त अठों माण्हू, इहो बि कहाणी जो मजमूओ आहे, सिराजुल हक़ मेमन साहिब जो लिखियलु आहे। लहर लहर ज़िंदगी, मेहताब महबूब साहिब। धरती रोशन आहे, इहो जेको आहे आगा सलीम साहिब जो कहाणी जो मजमूओ आहे। ऊंदाही धोड़ती रोशन हथ, जेको आहे इहो आगा सलीम साहिब जो नावेल आहे। या अणपूरो इंसान, इहो बि आगा सलीम साहिब जो नावेल आहे। हम औसत, इहो बि आगा सलीम साहिब जो नावेल आहिनि, पर धरती रोशन आहे इहो आगा सलीम साहिब जो कहाणियुनि जो मजमूओ आहे। हाणे असां कुझु नावेल आहिनि, मशहूरु नावेल आहिनि ऐं कुझु उन जा लेखक आहिनि, नावल निगार आहिनि जंहिं कुझु नावेल लिखिया आहिनि, त उहे असां पढ़ंदा त ही अहम नावेल आहिनि जेके असांजा SST सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी टेस्ट में अची सघजनि था। त पहिरियों असांजो आहे दलाराम नावेल, जेको ज़ीनत नावेल ऐं गुलनि जी टोकरी, टे घर, इहे सभई जेके नावेल जेके आहिनि मिर्ज़ा कलीम बेग साहिब जा लिखिया आहिनि। दलाराम नावेल जेको आहे 1888 में जेको आहे मिर्ज़ा साहिबु लिखियो, ऐं ज़ीनत जेको 1890 में जेको आहे मिर्ज़ा कलीम बेग साहिबु लिखियो हो। ॿियो असांजो आहे नावेल नूरजहान नावेल, त इहो डॉक्टर गुरबख्शानी साहिब जो लिखियलु आहे। टियों असांजो आहे त सोन वरियूं दिलियूं, लालचंद अमरॾिनो साहिब जो इहो नावेल आहे, इलाही अहम आहिनि। सच तां सदके, लालचंद अमरॾिनो साहिबु। छूत जो चंड, इहो बि लालचंद अमरॾिनो साहिब जो लिखियलु आहे। कश्तीअ जा कश्त,
इहो बि लालचंद अमरनो साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे नाविल सांगड़। इहो हिकिड़ो तारीख़ी नाविल आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई साहिब जो लिखियलु आहे। इहो अहिड़े हिसाब सां पुछंदा आहिनि त हीउ जेको आहे नाविल सांगड़ नाविल त आहे, पर इहो कहिड़ो नालो आहे, तारीख़ी नाविल आहे या मज़हबी नाविल आहे, त अहिड़े हिसाब सां सुवाल पुछंदा आहिनि। हीअ मोस्टली जेके कुझु अहम नाविल आहिनि जेके SST टेस्ट हुजे या सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी जी टेस्ट हुजे, जेके मोस्टली रिपीटेड इहे सुवाल असांजा ईंदा आहिनि। ॿियो असांजो आहे त जहान आरा, इहो अब्दुल रज़ाक साहिब जो नाविल आहे। इहो सुवाल असांजो सब्जेक्ट स्पेशलिस्ट या सिंधी लेक्चरार जी टेस्ट हुजे अची चुको आहे। ॿियो असांजो आहे हम औसत अणपूरो इंसान, आगा सलीम साहिब जा नाविल आहिनि। ऊंधाई धरती रोशनत, इहो बि आगा सलीम साहिब जो नाविल आहे। 11हों असांजो आहे त ग़रीबनि जो विरसो, नारायण दास बंबाणी साहिब जो जेको आहे इहो नाविल लिखियलु आहे। ख्वाब, ख़ुशबू ऐं छोकिरी, मेहता महबूब साहिब जो नाविल आहे। त मेहता महबूब साहिब मोस्टली अफ़साननि ते कमु कयो आहे, त पर कुझु हुन जा कुझु नाविल बि आहिनि। ॿियो असांजो आहे 13हों नंबर आहे त लाश, ग़ुलाम अली अलाना साहिब जो लिखियलु आहे। नेठि गूंगे ॻाल्हायो, अमर जलील साहिब जो नाविल आहे। प्यार पनाहूं छांवरा, मेहता महबूब साहिब जो नाविल आहे। नाविल हाणे असां कुझु जेके ड्रामा आहिनि ऐं कुझु ड्रामा निगार आहिनि जंहिं लिखिया आहिनि, त उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। जेके मोस्टली अहम असांजा ड्रामा आहिनि जेके SST टेस्ट या सब्जेक्ट स्पेशलिस्ट टेस्ट में अची सघनि था। गुल छनो गुरनार जो आगा सलीम साहिब जो लिखियलु आहे। चंड ऐं मानी, अली बाबा साहिब जो ड्रामो आहे। लीला मजनू, मिर्ज़ा कली बेग साहिब जो नाविल आहे। बदमाश, आगा सलीम साहिब जेको आहे लिखियो आहे ड्रामो। तलाश, अब्दुल कादिर जोनेजो साहिब। ख़ुर्शीद बकावली, इंक्वायरी ऑफिसर, मिर्ज़ा कली बेग साहिब जा इहे ड्रामा आहिनि। नूर जहान ऐं जहांगीर, मिर्ज़ा कली बेग साहिब। हुस्ने दिलदार, मिर्ज़ा कली बेग साहिब जो लिखियलु आहे, इहो बि ड्रामो आहे। हर्ष जो शिकार, भेरूमल महरचंद अडवाणी। बदनसीब थरी, इहो बि ड्रामो आहे। इस्माइल उरसाणी साहिब जो। हुस्ने परवीन, इहो बि इस्माइल उरसाणी साहिब जो ड्रामो लिखियलु आहे। शाहिदी, कोट ॾुकार, मोहम्मद उस्मान डेपलाई साहिब जा ड्रामा लिखियलु आहिनि। आख़िरी असांजो आहे त काक महल, इहो शमशेरुल हैदरी साहिब जो जेको आहे ड्रामो लिखियलु आहे। त इहो हुआ असांजा कुझु ड्रामा कहाणियुनि जा मजमूआ ऐं नाविल जेके असां डिस्कस कयासीं।